रहमान रहीम। पहिरीं त तव्हांजी महिरबानी जो तव्हां असांखे इहो टाइम ॾिनो। असांजो इहो मसइलो जेको सोशल मीडिया ते इहो जेको वायरल करायो अथनि, सो कुझु 2-3 साल पहिरीं जो मसइलो हलंदड़ आहे। उहो जॾहिं ख़तु आयो हो, वो कैसा मसलो हलंदड़ है? हिंगोरजन सां, जी इब्राहिम हिंगोरजे सां। उहो जॾहिं ख़तु आयो तॾहिं उते असां वधाइत कई त हिकिड़ो त इहा जेका ज़मीन आहे सा रहमतुल्लाह वलद फ़तेह अलीअ जी आहे, ऐं हुनजो भाउ आहे बि ज़रूरु आहियां। ऐं ॿिए नंबर में त जेका हिंगोरजे जो जेको हक़ु आहे असां वटि, सो असांजे वाटर कोर्स ते 45 मिंट पाणी आहे ऐं 45 मिंट जो जेको एराज़ी आहे उहा असीं पंहिंजे सिंध जे रवाज मूजिबि ज़मींदारी सिस्टम, हारिको सिस्टम, मुरासी सिस्टम, इहो पुराणो हिते पंहिंजो सिंध जो अचे पियो, उन मूजिबि ॾियण लाइ राज़ी आहियूं। पोइ कमेटी जॾहिं सरज़मीन मुक़ररु कई तॾहिं फ़क़ीर गुलशन मयर, अब्दुर्रहमान निज़ामाणी, महरूम अहमद फ़क़ीर आया हुते, त हू पंहिंजे ख़्याल सां जेको सरज़मीन ते शेड्यूल ठाहे विया, असां उन ते मुतफ़िक़ रहियासीं। चलो ठीकु आहे, जमायत जी ॻाल्हि आहे, दरगाह जी ॻाल्हि आहे, असीं दरगाह सां वाबस्ता आहियूं, मुरीद आहियूं। ऐं मुरीद के अॼुकल्ह जा कोन आहियूं। पी साईं तजल धणी बादशाह रहमत खां वठी पी साईं रोज़ धणी रहमत जे फ़ैज़ में आहियूं ऐं अॻिते वधूं पिया इंशाअल्लाह। पहिरीं नंबर ते असांजी इहा जेका निस्बत आहे क़यामत ताईं रहंदी। उन जेको फ़ैसिलो कयो, उन जेका सरज़मीन लिखी, रिपोर्ट लिखी अॻिते चेयरमैन खे, चेयरमैन लिखी मालिक खे, मालिक तां जेको अची वियो त ठीकु आहे, असांजो ठीकु आहे। बसि असांखे यकीन आहे त जॾहिं मालिक लिखी हेॾो ठीकु त ठीकु आहे, असीं पंहिंजे अक़ीदे मूजिबि ख़ामोश रहियासीं। वरी हिननि वञी जेको आहे सो हाजी पीर बख़्श खे तंग कयो। असां वटि हिते जमायत में कुझु धुनियूं ग्रुपनि में अची वियूं। चेयरमैन खे हिकिड़ा चवनि था त असांजो चौकी जो मसइलो आहे, ॿिया चवनि था असांजी क़ौम जो मसइलो आहे, टिया चवनि था असांजे पाड़े जो मसइलो आहे, चौथा वरी चवनि था त असांजे वोटनि जो मसइलो आहे। पोइ हुन मूंखे फ़ोन कयो त बाबा तूं पाणी हिननि खे इज़ाफ़ी राजूनी जमायत में ॾे। त असां हिननि खे पाणी जितां हुनजो 45 मिंट पाणी हो उहो उतां ॾिनोसीं। उहो पाणी ॾियण खां पोइ चऊं इन ॿनीअ ते लॻे कोन थो, त वरी राजूनी तरीक़े सां असां ॿिए पासे मां पाणी हिननि खे ॾिनोसीं। त वरी उहो पाणी बि असां जेको ॾिनो त उन ते बि हिननि चयो त न, असांखे इहो बि न, अञा बि जेको आहे असीं जितां चाहियूं था ऐं उतां जेको आहे असांखे ॾियो। त असां चयो आहे न, इहो तव्हांजा अञा हुकुम, अव्हांजा हिंगोरजन जा हुकुम ऐं आर्डर, इहे त पोइ हाणे छो त असांजो असूल रहियो आहे त जेका ज़िंदगी गुज़ारींदासीं असूल न गुज़ारींदासीं। असीं पागारे जा मुरीद आहियूं, कंहिंजे अॻियां ॿिए जे अॻियां झुकण वारा कोन आहियूं। असां हमेशह पागारे जे हुकुम खे लबेक कयो आहे। त हीअ विया वरी अपीलम मौलवी असदुल्ला साहिबु आयो। मौलवी असदुल्ला साहिबु ॻाल्हि खे घुमाईंदे घुमाईंदे नेठि मूंखे दरगाह ते खीर वण हेठि घुराए मूंखे चई दरिया ख़ान इहो जेको पाणी आहे तूं ॾे। मुंहिंजो साईं आउं बेशक ॾींदुसि, पाणी कानूनी जितां आहे उतां ॾेई वेठो आहियां। चेयरमैन जे हुकुम ते आउं पाणी ॾियो वेठो आहियां। अञा बि जितां आउं संदी बनी भरायां थो उतां चवीं त ॾियां, त हुननि जो चवणो त न, अरे बाबा न, त पोइ अवी भिट ते पाणी था चाढ़ियो, उते कलाक जे बजाए 10 कलाक खपंदा, एतिरो त असीं त वांदा कोन्हे। नेको एतिरो पाणी आहे, नेको एतिरो को असीं फिरी आहियूं, नेको असीं अव्हांजा के कंदा ऐं वाही आहियूं, ऐं नेको असां अव्हांखे पटको लाहियो त हुकुम पूरियूं खणती करे असांखे अची टेंशन ॾियो। जमायती असूल आहिनि, मुराफ़ी असूल आहिनि, दरगाह जो सिस्टम आहे, असीं उन सिस्टम में रहूं पिया ऐं कोन मञूं। उन खां पोइ वरी जेको आहे हज़ूर जन खे या उनजे पंहिंजे किंगरी हाउस जे तर्जुमाननि खे जेको आहे मोबाइलनि ते तंग कयूं।
पोइ पीसाई सरदार जिन हुनखे हुकुम कयो त बाबा तव्हां वञो कानून में। पोइ हीअ कानून में बि कोन विया, वरी ख़ामोश रहिया। असां वटि अलाह जी महिरबानी असां ते जॾहिं पीसाई महिरबानी कई, दावत असांजी जॾहिं अलाह जे दर में क़बूल थी, पीसाई सरदार खे अलाह जो हुकुम थियो ऐं असांजी दर ते जॾहिं अलाह जे हुकुम सां पीसाई सरदार असांजे तॾे ते आयो, त उन विच में हिन जेको आहे मीडिया वागल जाम कई। असां चयो ठीकु आहे, अलाह हिकु वकील आहे। इहा ज़मीन कहिड़ी जॻह ते? ज़मीन असांजी आहे गुलाम नबी शाह अच्छा जी, तालको जेको आहे सो पिथोरो ज़िलो उमरकोट ऐं जेको आहे सो तव्हांजे हिकिड़े जुमिले खे खणियो वेठा त धमकी जहिड़ो थींदो। हाणे साईं इहो जेको आहे सरज़मीन हींअर चेयरमैन साहिबु जेको ॾिसणु आयो, उहा जेका अॻिराई हुन कई, असांखे हुन चयो त बाबा हीअ सरज़मीन जेका आहे त हिते छाजी सरज़मीन आहे, कहिड़ी सरज़मीन आहे, इहो कुझु घणो ॻाल्हायो। ऐं असीं जेको आहे हुननि पहिरीं लफ़्ज़ जो इस्तेमालु कयो आहे, जेको हुन मीडिया ते हुननि जो लफ़्ज़ वायरल कोन कयो आहे। असां जेको हुननि खे जहिड़ो चयो आहे त उहो जहिड़ो असीं जे लठ कुआड़ी वारो करियूं आहे त हेतिरनि फ़ैसिलनि खे मञूं कोन। असांखे इहो जहिड़ो कयो कोन आहे, न को करियूं था। असां जहिड़ो चयो आहे कानून जो, सो कानूनी असांजो हक़ु आहे, कानूनी जहिड़ो असीं कंदासूं ऐं कानून में वेंदासूं ऐं कानून पंहिंजो दिफ़ा कंदासूं। ऐं उन खां पोइ हिते जेको आहे सो असीं अवैली आहियूं। 1970 खां मका ते मां शुरू थिया आहियूं, पोइ ख़रीद में आया आहियूं ऐं असांजे माना वालिद मारूम वॾनि जी इहा शइ ॾिनल आहे, कयल आहे, उनजी मज़दूरी आहे, उनजी महिनत आहे। ऐं असीं अवैली ज़मीनदारी रेगिस्तान जे हिसाब सां पुराणा ज़मीनदार थी रहिया आहियूं, अचूं पिया। ईअं कोन्हे जो असीं जो माण्हू चवंदा हुआ हीअ कल्ह आया, कल्ह असीं कोन आया आहियूं। असीं तमामु हिते पुराणा जीअं अवैली सिंध जा जेके माण्हू वेठल आहिनि, उन घरनि में असांजो जेको आहे सो नालो अचे थो। बाक़ी इहो जहिड़ो असांजो बाबा कानूनी आहे, ॿियो जहिड़ो को कोन्हे।